दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। रमज़ान मुबारक जी आमद ते शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿाहिरी इलाइक़नि मां आयल अफ़गानी पठाण शहरियुनि खे सस्ते कपड़नि सैंडलनि ऐं घरेलू सामान जा स्टॉल लॻाए छॾिया। दादू जी आम अवाम ऐं शहरियुनि पंहिंजे मौक़िफ़ में चयो आहे त शहरी दुकानदार कपड़ो सस्तो खपाइण बजाए महांगो कपड़ो ऐं ॿियूं सामान विकिरो करे रहिया आहिनि ऐं ही कपड़े समेत ॿियूं घरेलू सामान सस्तो विकिरो करे रहिया आहिनि। ही कपड़ो असां बाज़ार में 3000 खां 3500 में विकिरो करे रहिया आहियूं ऐं ही असांखे 12 खां 1300 में सस्तो कपड़ो विकिरो करे रहिया आहिनि। असांजे ग़रीब मिसकिननि लाइ ही सस्ता स्टॉल ज़रूरी आहिनि। ज़िले इंतिज़ामिया त सस्ता स्टॉल न लॻाए सघी हिननि जे सस्ता स्टॉल लॻाया आहिनि त शहरी मुनाफ़ाखोर वापारियुनि ऐं दुकानदारनि खे कहिड़ी तकलीफ़ था ॾियनि। शहर अंदरि अहिड़नि सस्तनि शयुनि जे लॻण घुर्जनि ही हिते हुजनि हुननि न हटायो वञे। शहरी मुनाफ़ाखोर वापारी ऐं दुकानदार ग़रीब शहरनि जा ख़ैर ख़्वाह हुजण बजाए ॿिन्ही हथनि सां शहरनि खे सदियुनि खां बग़ैर हथियारनि जे लुटे रहिया आहिनि।